ओम शांति। दीदी शिवानी चवनि था, असां परिवार खे हुन जे सुठे जे लाइ सलाहूं ॾींदा आहियूं, लेकिन कॾहिं कॾहिं हू असांजी राय न मञींदा आहिनि। असांजो मन रोअण लॻंदो आहे। मुंहिंजी रिस्पेक्ट नथा कनि, मूंसां प्यार नथा कनि, मुंहिंजी कोई वैल्यू ई न आहे। मन खे चओ हू मूंसां ॾाढो प्यार कंदा आहिनि। इन राय खे धारण करण जी उन में हाणे शक्ति न आहे। असांजो मन खे ख़ुशि थियणो त उन्हनि जी रिस्पेक्ट करणी, इहा उन्हनि जे लाइ दुआऊं ऐं शक्ति बणंदो आहे।